ज़हरा जे गुलनि सां मैदान करबला जो बणिजी हुसैन आयो मेहमान करबला जो। कोटड़ी जो ही कदीमी सेजा पिड़ा हिते जामशोरे मां बोलाड़ी मां खानपुर मां परे परे खां लेडीज़ ईंदियूं आहिनि जंहिंजी बासूं हूंदियूं आहिनि। करबला जे शहीदनि जी अज़ीम क़ुर्बानीअ जी यादि में जिते मोमिननि पारां मातमी जुलूस पिण बरामद करण जो सिलसिलो जारी आहे त साॻे वक़्तु सिंध जे तारीख़ी शहर कोटड़ीअ में बि ॻाढ़ियुनि जे पिण वटां घोट क़ासिम जी यादि में क़दीमी सेज वारो पिण बरामद कयो वञे थो। या हुसैन 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 या हुसैन। कोटड़ीअ मां निकिरंदड़ ही क़दीमी सेज जी रवायत हिकु सदीअ खां वधीक अरसे खां ॿुधाई वञे थी जेके सैयदनि जी हवेलीअ खां निकिरंदी आहे। शहज़ादे क़ासिम जी यादि में निकिरंदड़ सेज जी सजावट 8 मुहर्रम हराम जो सुबुह खां शुरू कई वेंदी आहे जेके सॼो ॾींहुं सेज सजाए शाम जो लहंदड़ सिज बैदि सैयदनि जी हवेलीअ खां घोट क़ासिम जी यादि में हीअ सेज बरामद कई वेंदी आहे। असगर अब्बासो क़ासिम अकबर जेड़ा कुसी व्या असगर अब्बासो क़ासिम अकबर जेड़ा कुसी व्या मौला करे ॾेखारियो। सेज जे बरामद करण वक़्तु सैयदनि जी हवेलीअ ॿाहिरां मोमिननि अज़ादारनि हज़ारे औरत मोमिन जी आमद शुरू थी वेंदी आहे जेके या हुसैन जी सदाउनि सां सेज खे सैयदनि जी हवेलीअ जे अङण ते आंदो वेंदो आहे जंहिं बैदि हज़ारे औरतूं जेके मन जूं मुरादूं पूरियूं करणु तोड़े शहज़ादे क़ासिम जी यादि खे ताज़ो करण लाइ सेज जो दीदार खेनि करायो वेंदो आहे। असांजे ॾाॾनि खां हलंदो पियो अचे पीढ़ी बाए पीढ़ी। हिन ते माण्हू बासूं सुखाऊं खणी अचनि था कराची हैदराबाद खां ऐं इलाइक़े जे भरपासनि शहरनि खां गंज गुरश खां माण्हू अचनि था बासूं उमेदूं खणी। साईं 800 साल खां मथे जी क़दीमी सेज ऐं हीअ साईं जी 10वीं या 11वीं पीढ़ी आहे जेको हिन सिस्टम खे हलाए पई। हाणे साईं नवीद शाह मुतवली हीअ सेज हितां निकिरंदी पंहिंजे रूटनि तां थींदी साईं ज़मा शाह बुदल शाह वरी वापसि ईंदी हिते वरी हितां 10-15 मिंट स्टे कंदी पोइ हितां निकिरंदी पोइ पंहिंजो रूट इहो अथव साईं यकीन शाह बुखारी देलान बंदि आरकाडी में पेड़ हेठि लहंदी बुखारी में पेड़ बुखारी खां पोइ वरी बुखारी हवेली ते ईंदी साईं मौलाना शाह जी उतां थी सेज ईंदी आहे नेर हिन जो विछोड़ो थींदो आहे हितां 5-5:30 ताईं सेज पुॼी ईंदी आहे। उन खां पोइ न्याज़ नगर थींदो आहे जेके मोमिन अचनि था पंहिंजूं बासूं खणी। शहज़ाद क़ासिम इब्न हसन अलैहिस्सलाम जी निस्बत आहे करबला में जेके शहीद थिया आहिनि उनमें मौला हसन अलैहिस्सलाम जो जेको फर्ज़ंद आहे उन जेका शादी हवाले सिलसिले में जेको आहे सो उन शहादत थी ऐं हीअ जेका सेज आहे उन जे सिलसिले में कढी आहे। हिन सेज जी तयारी में जेका असां गॾु उस्ताद मुबारक जेको आहे उहो उनजी टीम उनजा छोकिरा उनजा भाइटिया भाणेजा सभु इन सां गॾु उहे सभु असां सां गॾु 9 बजे 9:30 बजे ॿाहिरि खणी विया। इन खां अलावा सेज जी जेको आहे तयारी में सजावट में जेको कपिड़े जो कमु थींदो आहे ज़री जो कमु थींदो आहे गुलनि जो कमु थींदो आहे। हीअ मशहूरु जेका सेज जेका आहे असांजी सिंध में उहा रोहिड़ी वारी सेज तमामु मशहूरु आहे। औरतुनि पारां सेज जो दीदार करण बैदि हिन सेज खे पंहिंजे मंज़िल तरफ़ रवानो कयो वेंदो आहे त हर तरफ़ लबैक या हुसैन जा नारा बुलंद नज़र ईंदा। जीअं तव्हां ॾिसो पई असांजी क़दीमी सेज आहे हिते नंढे हूंदे खां मां अचां पई ऐं हिते जेकी बि लेडीज़ आहिनि सभु तक़रीबन असांजी पुराणी लेडीज़ आहिनि ऐं कोटड़ी जो ही क़दीमी सेज आहे पिड़ा हिते जामशोरे मां बोलाड़ी मां खानपुर मां परे परे खां लेडीज़ ईंदियूं आहिनि जंहिंजी बासूं हूंदियूं आहिनि औलाद जूं शादी जूं नौकरियुनि जी सभु बासूं पूरी थींदियूं आहिनि। मुंहिंजी बि हिकिड़े बासूं कई बासूं मुंहिंजी पूरी थियूं आहिनि ऐं हींअर बि मूं हिकिड़ी बास खई आहे ऐं मायूं तव्हां रश ॾिसो पिया ऐं ही क़दीमी पिड़ आहे क़दीमी सेज आहे। जना ऐं सेज जे बारे में असां जेको वॾनि खां ॿुधो आहे तक़रीबन 300-350 साल थी विया आहिनि हिन खे निकिरंदे बरामद थींदे ऐं सॼो पंहिंजो मुकमल रूट घुमंदी आहे तक़रीबन 8:30 बजे
इन हेठि थींदा आहिनि। ऐं जेको माण्हू आहिनि पूरी सिंध मां मटियारी, मीरपुर, टंडो इलाहार, हैदराबाद, कोटरी, माना परे परे खां उतां माण्हू ईंदा आहिनि ऐं पंहिंजी मन्नतूं खणी ईंदा आहिनि। मौला हुसैन जी मन्नत ही ज़ुलझाना बुडल शाह जो गीलानी पिण मां तयारु थींदो आहे, सेज गाड़नि जे पिण मां बरामद थींदी आहे। माना ज़ुलझाना ईंदा आहिनि हिन पिण में, पोइ ई गॾिजी सेज सां गॾु बरामद थींदा आहिनि। कोटड़ीअ मां निकिरंदड़ हीअ शहज़ादे घोट क़ासिम जी सेज जी सिक्योरिटी बि इंतिहाई सख़्तु कई वेंदी आहे। पुलिस सां गॾु रेंजर्स जा एहलकार ऐं आम शहरी बि हिन सेज जी सिक्योरिटीअ जा फ़र्ज़ सर अंजाम ॾींदा आहिनि। घोट क़ासिम जी यादि में निकिरंदड़ हीअ सेज गाड़ियुनि जे पिड़ रासवा मोरे मुतार शाह जे पिड़ तां थींदी सॼी राति जो सफ़र करे वापसि गाड़ियुनि जे पिड़ ते हाणे सुबुह फजर महिल नहर कई वेंदी आहे। कैमरा टीम सां गॾु धनी बख्श बारी जो सिंध अफेयर डिजिटल कोटड़ी। हो मौला करे ॾेखारियो मीज़ान करबला जो बणिजी हुसैन।